सॼी दुनिया जीअं जीअं जदीदियत ते वधी रही आहे तीअं तीअं राब्तनि जा तरीक़ा बि तब्दील थी रहिया आहिनि। हाणे माण्हू राब्ता मुख़्तलिफ़ अंदाज़ में कनि था, जीअं मोबाइल फ़ोन, चैटिंग एप्स ऐं ऑनलाइन कॉल्स वग़ैरह। पर उन्हनि राब्तनि अव्हां कंहिंजे अहसासनि खे नथा सम्झी सघो। अव्हां उहो नथा ॼाणे सघो त कंहिंजी दिलि में कहिड़ा अहसास आहिनि, या अव्हां पंहिंजे अहसासनि खे महसूस कराइण में बि ॾुखियाई महसूस करे सघो था। जेकी माण्हू हिक ॿिए जे वेझा हूंदा आहिनि, उहे बि कॾहिं कॾहिं ॼाणे न सघंदा आहिनि त अॻिले जी दिलि में छा आहे। रोज़ मुलाक़ात या थोरी देरि लाइ ॻाल्हि ॿोल मां बि उन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाइण ॾुखियो लॻंदो आहे त केरु अव्हां खे चाहे थो। उहा पसंदीदगी मुख़्तलिफ़ मरहलनि में ज़ाहिर थींदी आहे, पर अक्सर माण्हू हुन ते ग़ौर नाहिनि कंदा। केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेकी उन ॿुॾतर में रहंदा आहिनि त हू जिन खे पसंदि कनि था, छा उहो बि खेनि पसंदि करे थो। कुझु अहिड़ियूं शयूं ज़रूर आहिनि जिन ज़रिए बिना कुझु चवण जे उहो ॼाणे सघो था त छा हू अव्हां खे पसंदि करे थो। उन लाइ अव्हां खे संदसि भिरुनि खे ॾिसणु घुरिजे। उहो शख़्स केरु आहे जेको अव्हां खे ॾिसंदो आहे त संदसि भिरूं उभा थी वेंदा आहिनि। जेकॾहिं हू अव्हां खे ॾिसंदो या अव्हां बाबति ॿुधंदो आहे त ग़ौर कंदो आहे, छो त हू अव्हां बाबति वधीक ॼाण चाहींदो आहे। संदसि अखियुनि मथां भिरूं पिणु मथे थी वेंदा आहिनि। जेको अव्हां खे पसंदि कंदो आहे उन जा हथ आम तौर ते थधा हूंदा आहिनि, छो त हू उन घबराहट में हूंदो आहे त मथां का ग़लती करे विया ऐं अव्हां खे कावड़ाए विझे। उहो ई सबबु आहे जो हुन जा हथ थधा महसूस थींदा या हू हथ महटे बि सघे थो। उन जो हिकु ॿियो तरीक़ो थोरो अजीब लॻी सघे थो, पर उहो उन वज़ाहत लाइ काफ़ी आहे त हू अव्हां जे वेझो रहणु चाहे थो। जॾहिं बि माण्हुनि जे मेड़ में खेसि मौक़ो मिलंदो हो त हू अव्हां जे वेझो सुरी ईंदो ऐं अव्हां जी ॻाल्हि ॿुधंदो ऐं अव्हां जो चयल हिकु बि लफ़्ज़ ॿुधण खां सवाइ न रहंदो। जेकी माण्हू कंहिं सां मज़बूत राब्तो चाहींदा आहिनि, उहे हमेशा कोशिश कंदा आहिनि त कंहिं रीति हू साणनि जुड़ियल रहनि। उन लाइ उहो शख़्स जॾहिं खेसि मौक़ो मिलंदो त अव्हां जो हथ झलींदो ऐं कंहिं बि मौक़े ते ॻाल्हाईंदे हथ जे तिरीअ खे ज़ोर ॾींदो, जंहिंजी वाज़िह माना उहा ई आहे त हू अव्हां सां राब्ते में रहणु चाहे थो। के माण्हू जंघ ते जंघ चाढ़े विहंदा आहिनि, पर हू ईअं न कंदो। जॾहिं अव्हां सां ॻाल्हाईंदो त जंघ ते रखी न विहंदो, छो त अव्हां खे वेझे खां ॿुधणु चाहे थो ऐं खेसि झुकण में बि सवलाई थींदी। जेतोणीकि उहा सुठी ॻाल्हि नथी लॻे, पर उन मां उहो ज़ाहिर थिए थो त हू अव्हां ते एतमाद करे थो ऐं खेसि अव्हां सां ॻाल्हाइण में का बि परेशानी नाहे। जेकॾहिं अव्हां कॾहिं उन शख़्स जा डिघा साह महसूस कया हुजनि त उन जो सबबु उहो हूंदो आहे त खेनि वधीक ऑक्सीजन जी तलब थींदी आहे, छो त संदनि ध्यानु अव्हां ते हूंदो आहे। घणनि माण्हुनि सां रहंदे जेकॾहिं अव्हां कंहिं खे ॾिसो त उहो अव्हां जी अखियुनि में अखियूं विझी ॾिसी रहियो आहे, उहा अव्हां लाइ संदसि पसंदीदगी जो इज़हार आहे। हिक ॿी निशानी उहा बि आहे त जॾहिं को ॻणती में हूंदो आहे त उहो ॻिची ते हथु रखंदो आहे। के माण्हू बिना सबबु ईअं कंदा आहिनि, पर उहा बि हिकु निशानी थी सघे थी। अव्हां उन शख़्स खे खिलंदे बि ॾिठो हूंदो, पर जॾहिं अव्हां मौजूदु हूंदा त संदसि टहक वॾा ऐं खुलियल हूंदा ऐं सभिनी खां मुख़्तलिफ़ लॻंदा। कॾहिं कॾहिं संदसि आवाज़ बि तब्दील हूंदो ऐं वधीक नरम ऐं मिठो लॻंदो। अव्हां सां ॻाल्हाइण दौरान हू उन ॻाल्हि जो यकीन कंदो त संदसि आवाज़ सुठो हुजे, आहिस्ते ॻाल्हाए ऐं जीअं अव्हां खे परेशानी न थिए। संदसि उहा ख़्वाहिश हूंदी त हू अव्हां खे अॻिते छॾे अचे। उन लाइ खेसि मौक़ो मिलंदो थोरी देरि अव्हां सां गॾु घुमी सघे। अव्हां सां ॿ क़दम हलण बि उन लाइ काफ़ी हूंदो। के माण्हू परायूं शयूं किथे उछलाए छॾींदा आहिनि, पर जेको अव्हां खे चाहींदो आहे उहो अव्हां जी शयुनि खे बि संभाले रखंदो आहे ऐं अव्हां खे इज़त ॾींदो आहे। आम तौर माण्हू ॿियनि खां परे रहणु चाहींदा आहिनि। कॾहिं कॾहिं हू अव्हां खे हादसाती तौरु आथत ॾियण लाइ चई सघे थो, छो त हू अव्हां जे वेझो रहणु चाहे थो। जॾहिं बि अव्हां सां ॻाल्हाईंदो, हू सिर्फ़ अव्हां खे इज़त ॾींदो। भली खणी खेसि केतिरियूं फ़ोन्स ऐं मैसेजिस अचनि, मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु कॾहिं न कंदो, छो त हुन जी दिलचस्पी रुॻो अव्हां में हूंदी आहे। चहिरो बि घणो कुझु ॿुधाईंदो आहे। हिकु निशानी उहा बि हूंदी आहे त संदसि मुल्क सां चप धार हूंदो आहे। जुड़ियल चपनि सां कॾहिं न मुरकंदो। उहो संदसि ख़ुशी जो इज़हार हूंदो आहे।